अर्ज़ त में या माल जो कमु शुरू कयो त हाणे इहो ॿुधायो त इन्हनि जे खीर वधाइण लाइ छा मां कयो? तव्हांखे मना कंदुसि त में धारियो ई ढगी? गऊं धारियो, हा खीर वधाइण जे लाइ सौंफ, पोहा, गोगड़ू जो ॿिज, मूरी जो ॿिज ऐं बादाम ऐं तिर अछा। वरी वरी ॿुधायो अथई सौंफ? सौंफ, हा जीरो अछो, हा साईं। सोआ, हा तिर, हा गोगड़ू जो ॿिज, हा साईं। मूरी जो ॿिज सही ऐं तव्हांखे चङा तिर सफ़ेद सही ऐं लूणु, सही। लूणु सौचर, लूणु सौचर अधु हिसो आहे, बाक़ी सभु शयूं बराबरि आहिनि सर। अच्छा ऐं कारा मिर्च बि खीर वधाइण जे लाइ कमाल जी शइ आहे। अच्छा नौशाद इन में सिर्फ़ु सॼे हिन में जेकॾहिं किलो किलो ठाहियो त नौशाद 10 ग्राम आहे सिर्फ़ु। अच्छा हा इहे अहिड़ो खीर वधाईंदी। ऐं ॿियो खीर वधाइण जो ॿियो तरीक़ो बि आहे। तिरनि जो तेल जेकॾहिं बकरी खे ॾियो त गऊं जो खीर ॾींदी, गऊं खे ॾियो त मेंह जो खीर ॾींदी। गऊं साईं मली असांजी सिंध जी सभिनी खां भली आहे, पहिरियों नंबर आहे दुनिया में। मली तो खणी विया आसमान टेम ते मिस्र वारा, चयो अहिड़ी गऊं दुनिया में काथे कोन्हे जहिड़ो हिन जो खीर ताक़त वारी लज़ीज़ आहे। हाणे मींहं जे खीर में पी ईंदी आहे, जंहिंखे पसेल चइबो। हा साईं ॻाढ़ी ऐं दुन टिपो गेर कंधे हेठो डिगी ऐं चल वॾो, इहा वली ॻाढ़ी रंग बहितरीनु अथसि।